अदब में तर्जुमे जी अहमियत। पहिरीं असां तारुफ़ जी बजाय वस्फ़ लिखंदासीं, हिते तर्जुमे जी वस्फ़ लिखंदासीं। त हिकिड़ी ॿोली खां ॿी ॿोली खे तर्जुमे करण खे उनखे ट्रांसफ़र करण खे असां तर्जुमो चवंदा आहियूं। उनजो हिकिड़ो प्रॉपर जेको आहे सो सिंफ़ वस्फ़ हूंदो तव्हांखे मोकिलींदुसि, ठीकु आहे। मुतरजम ॿिनि ॿोलियुनि जे अदब खे वेझो आणे थो। हाणे कीअं थो वेझो आणे? मुतरजम ॿिनि ॿोलियुनि जे अदब खे वेझो आणे थो। मिसाल जी ॻाल्हि इहा आहे त असां शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई रहमतुल्लाह अलैह जो कलाम पढ़ियो, ठीकु आहे। हाणे असां अगरि इहो साॻियो कलाम कंहिं अंग्रेज़ खे ॾियूं त कीअं ॾियूं? ठीकु आहे, अंग्रेज़ खे ॾियूं त कीअं ॾियूं? ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उनखे असां तर्जुमो अंग्रेज़ी में करे ॾियूं त उहो पढ़ी सघंदो आहे उनखे, ठीकु आहे। हाणे छा थियो, अगरि उहो अदब में पढ़े थो त उहो जेको आहे अदब जे वेझो अचे थो। हाणे तव्हांखे नंढिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां, छाकाणि त मुंहिंजो पर्शियन लिटरेचर मुंहिंजो सब्जेक्ट रहियो आहे प्रॉपर। पर्शियन लिटरेचर मुंहिंजो सब्जेक्ट रहियो आहे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त अॼुकल्ह दुनिया में सभ खां वधीक शायर कहिड़ो ट्रांसलेट थी रहियो आहे? अॼुकल्ह दुनिया में सभ खां वधीक कहिड़ो शायर तर्जुमो थी रहियो आहे? या अमेरिका में सभ खां वधीक कहिड़ो शायर पढ़ियो थो वञे? दुनिया में सभ खां वधीक शायर कहिड़ो पढ़ियो थो वञे? इहो तव्हां गूगल ते सर्च कजो। त अॼोके दौर में, मौजूदा दौर में सभ खां वधीक कहिड़ो शायर जेको आहे सो पढ़ियो थो वञे? त उहो उनजो जवाबु आहे जलालुद्दीन रूमी। उनजो जवाबु छा आहे? जलालुद्दीन रूमी। छाकाणि त तव्हां जॾहिं बि हाणे जिथे तव्हां कोटेशन तव्हां फेसबुक यूज़ कंदा हूंदो, जिथे किथे तव्हांखे फेक या ओरिजिनल पर कोटेशनूं जलालुद्दीन रूमी जूं तव्हांखे मिलंदियूं आहिनि। रूमी जूं कोटेशन तव्हांखे इंग्लिश में लिखियल मिलंदियूं आहिनि। इहो छा थियो, जो माण्हुनि जेके अंग्रेज़ी पढ़ण वारा हुआ या ॿिनि ॿोलियुनि पढ़ण वारा, त अंग्रेज़ी हिकिड़ी कम्युनिकेशन जी लैंग्वेज आहे, त उन में ट्रांसलेट करे उन जे शाइरनि खे पढ़ियो वियो। त हाणे पूरी दुनिया में तव्हां ॾिसंदो त रूमी खे सभ खां वधीक पढ़ियो थो वञे। तव्हां अगरि उनखे गूगल कंदो त उन में तव्हांखे ख़बर पवंदी त हाणे इहो छाजो कमाल आहे। इहो उनखे वेझो कंहिं आंदो? उहो तर्जुमे आंदो। जॾहिं रूमी जे मसनवी रूमी आहे या रूमी साहिब जा जेके कलाम आहे उनखे अंग्रेज़ी में तर्जुमो कयो ऐं ॿी ॿोली में तर्जुमो कयो वियो, त असां उनखे पढ़ी सघियासीं, ठीकु आहे बाबा, उनखे असां पढ़ी सघियासीं। त इन करे मुतरजम ॿिनि ॿोलियुनि जे अदब खे वेझो आणींदो आहे, ठीकु आहे। लेट सपोज़ हाणे शेक्सपियर खे अरबी फारसी वारा पढ़ंदा, त उहो उनखे फारसी में तर्जुमो कंदा, ठीकु आहे। हाणे मिसाल नंढिड़ो मिसाल ॿियो तव्हांखे ॾियां थो। तव्हां मिसाल बीकन एसेस तव्हां पढ़ियो हूंदो या ॿुधो हूंदो, बीकन एसेस। हाणे उनखे मिर्ज़ा कलीज बेग जेको आहे सो तर्जुमो करे सिंधीअ में तर्जुमो कयो, ठीकु आहे। उनजो नालो रखियईं पंहिंजो मकालत हिकमत जेको आहे सो बीकन एसे जो सिंधी तर्जुमो आहे। ऐं सिंधी तर्जुमे सां छा थियो? असांखे उहे बीकन एसेस जेके असां पढ़ी न पिया सघियासीं, उहे हाणे असां पढ़ी सघूं पिया। उहे साॻिया असां जेके ओके बिल्कुलु ठीकु आहे बाबा, त उहे असां पढ़ी सघूं पिया। उनखां पोइ ॿी पॉइंट अचे त तर्जुमो बेन अल-अक़वामी ॿोलियुनि जे विच में पुल जो कमु कंदो आहे। हाणे पुल कीअं हूंदी आहे? पुल ते माना ॿिन्ही पासे तव्हां जेको आहे सो अदब खे ट्रांसलेट करे सघो था। माना ॿिन्ही पासे टोफलो हूंदो आहे, जॾहिं कंहिं बि शइ ते पुल हूंदी आहे त ॿिन्ही पासे तव्हां अची वञी सघो था। त मिसाल जी ॻाल्हि आहे, हिते असां वटि अर्नेस्ट ट्रम्प आयो या जेको एच.टी. सूरली आयो, उन एच.टी. सूरले छा कयो? शाह साईं जे रिसाले खे अंग्रेज़ी में तर्जुमो कयो। जेको शाह ऑफ भिट जेको आहे, शाह ऑफ भिट जेको आहे उनखे तर्जुमो कई अंग्रेज़ी में, ठीकु आहे। साॻी तरह सां मिर्ज़ा कलीज बेग जेको आहे सो मुख़्तलिफ़ ड्रामा जेके शेक्सपियर जा हुआ उहे सिंधी में तर्जुमो करे आणिया, ठीकु आहे। अहिड़ी तरह सां असां ॿिन्ही अदबनि जे विच में पुल जो किरदारु अदा कयो कंहिं तर्जुमे। हाणे जेको सिंध जो माण्हू आहे उहो शेक्सपियर खे बीकन खे आराम सां पढ़ी सघे पियो, छाकाणि त उहो तर्जुमो थी करे सिंधी में अची वियो। साॻी तरह सां तव्हां ॾिठो त शाह साईं खे यूरोप जो को बि माण्हू आराम सां पढ़ी सघे थो, छाकाणि त उनजो तर्जुमो जेको आहे सो अंग्रेज़ी ॿोली में थियल आहे, उहो आराम सां उनखे पढ़ी ऐं सम्झी सघे थो, ठीकु आहे। हाणे इहो छा थियो? इहो तर्जुमे जे पुल वारो किरदारु आहे। त पुल कीअं थी? पुल ईअं थी त ॿिन्ही एरियाज़ मां
सिंधी मां अंग्रेज़ी में अचे पियो, अंग्रेज़ी मां सिंधी में अचे पियो। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, उन मिसाल ॾियां, असांजा शाइर ऐं अदीब मञींदा कोन खे, पर असां वटि जेको नसरी अदब आयो आहे उहो किथां आयो आहे? नसरी अदब, मिसाल नाविल जी ॻाल्हि कयां, नाविल असां वटि किथां आयो आहे? तर्जुमो थी असां वटि पहुतो आहे। रासीलास नाविल जेको हुयो, रासीलास जॉनसन जो जेको रासीलास नावल हो, सिंधी में तर्जुमो थी करे असां वटि पहुतो, ऐं नावल जी उहो पहिरीं शिकिल आहे असां वटि। पहिरियूं किताब असां वटि तर्जुमो थी मोकिलियो, यानी कि असांखे छा थियो, असांखे इहा ख़बर पई त असां वटि जेको तर्जुमो थी हिकिड़ो मटीरियल आयो ॿाहिरीं ॿोलीअ जो, उहो असांजे अदब में शामिल थी वियो। तर्जुमो मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सक़ाफ़तनि रहणी कहणीअ खे रोशनास कराए थो। तर्जुमो मुख़्तलिफ़ समाजनि जी रहणी कहणी खे रोशनास कराए थो। ठीकु आहे बाबा? त हाणे इहो इनजो छा जेको आहे सो थींदो? हिकिड़ो मिंट। ठीकु आहे बाबा? तर्जुमो मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सक़ाफ़ती रहणी कहणी खां रोशनास कराए थो। मिसाल जी ॻाल्हि आहे, असां बीकन एसेस में मज़मून पढ़ूं था। हा ठीकु आहे, हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, तर्जुमो मुख़्तलिफ़ मुल्कनि जी सक़ाफ़तुनि रहणी कहणी खे रोशनास कराए थो। इहो न मारो रीत जो सेण मटाईंदसि उन ते उमर कोट में कंदुसि कान किरी ते पखनि जी प्रीत माण्हुनि सी न मटिया, उठ वेरी उठार वेरी वेरी थियम ॾेर। हाणे इहा जेकी शाइरी आहे, इनखे अंग्रेज़ी में तर्जुमो करे असांखे ख़बर पई त सोन बराबरि सॻड़ा मूंखे ॿाहुनि ॿधाऊं। हाणे इन जो तर्जुमो अंग्रेज़ी में करे असांजे अंग्रेज़ खे ॿुधायो, त उहो छा थियो, त उहो असांजे रहणी कहणनि में छा त, छाकाणि त अदब जेको आहे समाज जो अक्स पेश कंदो आहे। अदब में समाज जो अक्स हूंदो आहे। हाणे उन अक्स खे असां अंग्रेज़ी में तर्जुमो करे उते पेश कयो। त हाणे असां छा थियो, जेको तर्जुमे निगार छा कयो, उनखे सिंधी सक़ाफ़त लाउन जी रस्म खे, सगन ॿधण जी रस्म खे, उन सॼी शाइरीअ खे, शाह जी शाइरी में जेको असांजे सिंधी समाज जो अक्स आहे, उनखे खणी करे हू तर्जुमो करे पेश थो करे। त हाणे छा थियो, जेको तर्जुमे निगार पढ़ंदड़ आहे, जेको तर्जुमो पढ़ंदड़ आहे, अंग्रेज़ी में पढ़े पियो शाह जो रिसालो, त उहो असांजे जेको रहणी कहणी सक़ाफ़त आहे, उन मां उहो जेको आहे सो रोशनास थिए। ठीकु आहे बाबा? उन खां पोइ सिंधी अदब में अफ़सानवी अदब जी शुरूआति तर्जुमे सां थी। सिंधी अदब में अफ़सानवी अदब जी शुरूआति तर्जुमे सां थी। हाणे ॾिसो, अफ़सानवी अदब में लिखियो आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे, जेको रासीलास नावल आहे, उहो असांजो तर्जुमो थी असां वटि सिंधी अदब में पहुतो आहे, ऐं सिंधी अदब में ई मुरवज आहे। तंहिं करे असां चई सघूं था त जेको सिंधी अदब आहे, उन में उहो ईअं ड्रौ नथो करे। ॿाहिरिनि ॿोलियुनि मां हमेशह तर्जुमो छा कंदो आहे, उहो वुसत आणींदो आहे। हिते ॿियो पॉइंट्स लिखियल कोन्हनि खे, जेके आउं तव्हांखे ॿुधायां थो, त जेको लिटरेचर हूंदो आहे, तर्जुमो हूंदो आहे, उहो तव्हांजे अदब में वुसत आणींदो। वुसत कीअं आणींदो आहे? मिसाल जी ॻाल्हि आहे, असां वटि नाविल कोन हुयो, तर्जुमो थी पहुतो असां वटि, तर्जुमो थी रासीलास नावल जो असां सिंधी में तर्जुमो कयो, असां वटि पहुतो। हाणे इहो छा थियो, नावल जी असांजे अदब में इब्तिदा थी। ठीकु आहे? नावल जे अदब में असां वटि इब्तिदा थी, ऐं उहो कंहिंसां तर्जुमे जे तहत आयो। ठीकु आहे बाबा? इहे मेन पॉइंट्स आहिनि, जेके वधीक तव्हां वरी रिसर्च पेपर पढ़ंदो त उन में तव्हां जूं शयूं ऐं ॻाल्हियूं क्लियर थी वेंदियूं बाबा। उन में तव्हां जूं